नाज़िर टंडे मोहम्मद खान ज़िले इंतजामिया जी नाअहली सबब भिटाई कॉलोनी समेत केतरनि इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त अज़ाब हेठि अची विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे टंडे मोहम्मद खान मां न्याज़ ख़ास कैली जी हीअ रिपोर्ट। ही मंज़र जेके ॾिसजनि पिया ये कंहिं बोड मुतासिर इलाइक़े या दरिया जे कचे जे इलाइक़नि जा न आहिनि। ही मंज़र टंडो मोहम्मद खान शहर जी भिटाई कॉलोनी जा आहिनि, जिते बीठल बरसाती पानी सबब हितां जे रहवासियुनि लाइ हर गुज़रंदड़ लम्हो अज़ाब थी गुज़री रहियो आहे। त ॿिए पासे वरी सखणियूं ऐं कूड़ियूं दावाउनि जो रिकॉर्ड तोड़ींदड़ डीसी टंडो मोहम्मद खान, जंहिं पारां मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ के बि जोगा कदम न खया विया आहिनि, एतिरे हद ताईं जो कंहिं मुतासिर के हेसि ताईं को टेंट ज़िले इंतज़ामिया फराहम न करे सघी आहे। हिते पहुचण खां पोइ ही अफ़सोसनाक सूरत ॾिसी उहो यकीन थी वियो त हिन ज़िले जो अवाम हक़ीक़त में बेयारो मददगार आहे। किथे बि कंहिं मुतासिर इलाइक़े खे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट तोड़े चूंडियल नुमाइंदनि पारां का बि मदद फराहम न कई वई आहे। हिन सूरताल में जॾहिं भिटाई कॉलोनी जे पेट बुखायल रहवासियुनि वटि यतीम ॿारनि जी पालना कंदड़ इदारे जी सरबराह रज़िया सेतो मानी खणी पहुती त औरतूं खेसि ॾिसी हंजूं आरे वेठियूं। हिननि जो चवणु हो त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां असांजा वाड़ा बुखनि में रोई रहिया आहिनि, पर असांजी मदद लाइ केरु बि हिते न पहुतो आहे। हिन सूरताल ते संदन चवणु हो यकीन करिए हमारे हाल ॾिसण आई है अगर ॿियनि जायुनि ते मुख़्तलिफ़ 3 ॾींहंनि खां पिया हलां, पर हिते ऐं राति आयसि। राति जेका माण्हुनि जी हालत ॾिसी हुयसि, नंढड़नि ॿारनि खे जेका बुख लॻी हुई, जेका बुख मां बि माण्हुनि रियूं कयूं ॿारनि, मूंखे हली ॾाढो दुख थियो। महसूसु ईअं थियो त ही ॿिए कंहिंजा ॿार कोन्हनि, ही बि असांजा ॿार आहिनि। असांजे घर जे ॿार पकनि घरनि में वेठा आहिनि, ही मासूम असांजो हिसो आहिनि, माशरे जो हिसो आहे। जेका बुखनि मरनि पिया, जरासीम पिया खाइनि, नांगनि बलाउनि जे विच में अकेला वेठा आहिनि। मूंखे अहसासु थियो, हिकिड़ो दर्द महसूसु थियो, छो न आउं पंहिंजे घरां रधे पचाए हिननि मासूमनि खे खारायां। असां वटि साईं अॼु ताईं अञा त केरु कोन आयो आहे। हे त 2-3 ॾींहं थिया आहिनि, 5-6 ॾींहं थिया आहिनि, असां सां हालत लॻी पई आहे। ऐं हिते त सभु मट करे सुता पिया आहिनि, असांजी त केरु ख़बर ई कोन थो वठे। काल टियों ॾींहं गाॾी भॼूं पिया, डीसी ॾांहुं होॾां न चवनि था बाबा हीअ थींदो हू थींदो। असां हीअ हालत आहे, असांजा मासूम हिते इहे पिया आहिनि, असां वेठा आहियूं बेरोज़गार। हा, घरनि में पाणी बीठो आहे न, हीअ सभु घर ॿुॾा पिया आहिनि, ईअं सम्झो त माना ॿुॾा पिया आहिनि, पाणी में बीठा आहिनि। ऐं उल्टी जुलाब बुखार इहे मासूमनि खे थी आहिनि, राति जे पेट में असां हितां किथां खणी वञूं हेॾे पाणी मज़ा ॿारनि मासूमनि खे, न गाॾी आहे न सवारी, हाणे केॾां वञूं, ग़रीब माण्हू ते सफ़ा था पिया आहिनि। न केर बि कोन्हे, असां वोट ॾेई इलेक्शन में हर कंहिं माण्हू खे गाॾी मोकिलींदासीं, सभु लाइ भॻा बीठा आहियूं, पर असांजी ॿुधण लाइ हिते केर बि कोन्हे। हेॾे गोॾे खां मथे पाणी आहे, नंढड़ा ॿार परेशान, ॾिसो तव्हां हीअ हालत ॾिसो, नंढड़े ॿारनि ॿियनि जी हालत ॾिसो। असांखे केर बि कंहिं पुछा कोन कयो छा आहे छा कोन्हे, असांखे घुरो कोन था, ख़ैरियत था वठूं, उहा असांखे हीअ त मदद करे पाणी ते कढियो, बचा सोला दिन न। सरज़मीन तव्हां ॾिसो, असांजा घर ॾिसो, नंढड़ा ॿार ॾिसो, मायूं ॾिसो, केरु ॿुधण असां केरु ई कोन आयो आहे। जेॾां वञूं था जेके चऊं था उहे चए थो असांजो को कमी कोन्हे, अञा असां रोड ब्लॉक कयो, को DC अचे SC अचे, जेको अचे बाबा हलो रोड खोलियो, इन कयो फलाणो कयो, इंजीनियर सां ॾिसो असांजी हालत आहे, पंहिंजी अखि सां ॾिसो सही। असां छा साईं हिन भेण मदद कई जेका हिते असां पाणी में हली आई आहे, रुॻो असां ॿियो केरु बि कोन्हे, सिर्फ़ु हिन भेण जी महिरबानी असांजे मथां जेको हिते आई आहे। नंढे ॿारनि खे ॾिसो चांवर ॾे पई ऐं असां पंहिंजे पेर हली आई आहे, इन महिरबानी असीं शुक्रगुज़ार आहियूं। मीडिया कोन तव्हां को असां मीडिया कोन आयो आहे। ऐं हीअ जेको बि महिरान TV वारा असांखे वठी आया आहिनि, हीअ हालातूं लॻी पियूं आहिनि, साम्हूं नंढड़ा ॿार वीचारनि जूं ॿिचूं बि ॾिसी आहिनि, केरु माण्हू ॾिसण लाइ त तयारु कोन्हे। हिननि जी पुछा केरु कोन थो करे, भई तव्हां कुझु खाधो कुझु पीतो छा आहे, को मेडिसिन अव्हांखे मिलियो। ऐं हीअ महिरबानी करे गवर्नमेंट खे अपील आहे त हिननि जो पाणी कढायो वञे। हीअ मिस्किन वीचारा मज़ूरियूं वञी कनि, मज़ूरी ते था वञनि त बचा था ॿुॾनि। हीअ चयल जहिड़ा पाणी आहे न, ज़ुल्म आहे हिननि सां, को केरु माण्हू मदद करण वारो कोन्हे। इहा बि शाबत महिरान TV वारनि खे हुजे, हीअ वीचारा आया आहिनि चेरे जहिड़े पाणी में, 2 देगूं बतियूं ठाराए थेलियूं भरे खणी आहिनि, उहे ॾीनि पिया। इहो महिरबानी करे कुझु ॾिसो बि ज़ेर छा आहे छा कोन्हे, भला कुझु पवारी करियो न मिस्किन। हींअर SP खां रोड बंदि कयो त SP अजवा रोड खोलियो, ऐं रोड खोलाए ग़रीब वीचारा वेठा आहिनि घरनि जे अॻियां, हाणे रलियूं थियूं सुकनि। इहा महिरबानी करे गवर्नमेंट कुझु ॾिसे, ही छा आहे छा कोन्हे, हिन सां कहिड़ो ज़ुल्म आहे, इहो ॾींहं जी घोड़ा लॻी पिया। या महिरबानी करे हिननि सां मदद कयो। 5-7 ॾींहं थिया आहिनि बरसाति में, बुख में ॿार बचाई शाबाज़ रज़िया सेते के हुजे जेको हर शइ ॿारनि खे पुॼाए थी, ऐं हर शइ ॿार खाइनि पीअनि था। रज़िया सेते खे अलाह साईं इनके ईमान ॾिनो आहे, जेको ॿारनि खे बिरयानी वग़ैरह अहिड़े पाणी में शाबाज़ न्याणी खे हुजे जेको ॾे थी। कैमरामैन आसिफ अहवान सां गॾु न्याज़ ख़ास कैली, महिरान TV, टंडो मोहम्मद खान।